जोही जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी थी वियो आहे। स्कूल में चोरी ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो दादू रोड ते धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी आमदोरफ़्त मुअत्तल थी वई आहे। एहतिजाज कंदड़ चयो आहे त मामले जो नोटिस वठी स्कूल में चोरी थियल सामान खे वापसि कराए वञे। जोही जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी थी वियो आहे। स्कूल में चोरी ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो दादू रोड ते धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी आमदोरफ़्त मुअत्तल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त मामले जो नोटिस वठी स्कूल में चोरी थियल सामान खे वापसि कराए वञे। आगाह कयूं पिया कि जोही जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी थी वियो आहे। स्कूल में चोरी ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो दादूअ रोड ते धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। जोही जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी थी वियो आहे। स्कूल में चोरी ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो दादू रोड ते धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे।